हाजी शरीफ असां खे बदराण में सरदार शाह ज़मान जो हथ आहे। सरदार शाह ज़मान के जिथे भी पुल मिले तो असां सां घट नथो करे, पर का ॻाल्हि कोन्हे, मुंहिंजा बचीता अची विया आहिनि। कसम खुदा जो घट न कंदो सांस। बंगुल खान, इन शाह ज़मान जे करे असां अॼु लाकअप में बंद आहियूं। न त कंहिंखे ताक़त आहे जो असां मोज़िज़ माण्हुनि खे लाकअप में बंद करे। यार हाजी शरीफ, वक्त बदलिजी वियो आहे। हाणे कानून सब कंहिंजे लाइ बराबर थी वियो आहे। सरदार शाह ज़मान असांजा पोल पधरा करे छॾिया आहिनि बंगुल खान। ऐं मूं जेका मुनाफ़िक़त करे बहादुर जी दिल में जेका जाह ठाही हुई उहा बि ख़त्म करे छॾी। हाजी शरीफ, जॾहिं बहादुर खे ख़बर पवंदी त उनजे मौत जो मंसूबो हाशिमन न असां ठाहियो आहे त वॾो गंद थींदो। बंगुल खान, बहादुर खे त ख़बर पइजी वई हूंदी त उन ते हमले करण वारा असां आहियूं, तॾहिं त पुलिस असांखे लाकअप में बंदि कयो आहे। हाजी शरीफ, कसम खुदा जो रुगो हितां मां आज़ाद थिया। शाह ज़मान में ठाहे जोड़े हथ न विधमि त मुंहिंजो नालो बंगुल खान आहे। बंगुल खान, मुंहिंजो नालो अथई सूबेदार सुखियो। हाय ॾाढो ॾुखियो। मां तव्हांखे केॾो सम्झायो तव्हां ॿई सुधरी वञो, पर तव्हांखे सरकारी महिमान थियण जो वॾो शौक़ु हो। तव्हां खून जे इरादे सां बहादुर खे मारायो आहे। यादि रखो, 3 साल पूरा ज़मानत ई कान थींदव। सूबेदार सुखिया, मुंहिंजो पुट साजिद ऐं मुंहिंजो भाणजी शामिर खान अची विया। 2 ॾींहंनि जे अंदरि तोखे मां पंहिंजी ज़मानत करे रखारींदुसि। ज़मानत कराए? अड़े चोर वडेरा अहिड़ो कलम हणंदोसीं जो 3 साल ज़मानत ई कान थींदी ऐं सिखनि जे पोयां हूंदे। सूबेदार सुखिया, 2 ॾींहंनि में, सिर्फ़ 2 ॾींहंनि में तोखे ख़बर पइजी वेंदी। इन ॻाल्हि खे बि ॾिसंदासीं। ॾिसी वठिजांइ चमतरा सां अखियूं पटे। तूं मूंखे घर मां कढंदी आ, घर मां त आऊं तोखे कढंदमि। चई आज बेगो पीहू त सही मता 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 छाती त सही उधर तो सही मारू नहीं बेबी उधर। हां तू और ये सब तमाश को वो अब अरे बता मामा ने नहीं बाबा हमारे नहीं बाबा वो बता बता मुझे राम कर हमारा मुझे जिंदगी जलील कर दे तू, मुझे जीवन हराम कर दो। अरे बेटा चला ला आपको तो जगह बजते चल पुछड़ो थी मर देने डेढ़िए सूट को मारा खुदा जी पवे को मारू ताड़े हां न जिन आना मारू आ खच्चा पवे पाण जड़ी जिन सकोले ते मुझे कथ में होते अरे बसरा कते हो जाता पर के मुझे फकीर फिरा था वतन गाटो भजे अम्मा अरे बेबी जानी बेबी ओए वो बेबी ओए ओ बेबी बेबी जानी बेबी ओ अरे मम्मा जरा जिंदगी मुझे हाशिम खान, भले ये पक कन इन जी आदत आहे पक करण। असांखे जवाब न ॾियो। बाबल साईं, बंगुल ऐं हाजी शरीफ सॼो ॾींहुं असांखे घटि वधि था ॻाल्हाइनि। इन ॻाल्हि जा सभई माण्हू शाहिद आहिनि। सूबेदार सुखियो बि शाहिद आहे। बंगुल पियो थो चवे त मां सरदार शाह ज़मान सां विढ़ंदुसि, रुगो मां आज़ाद थियां। हाशिम, मूं तोखे छा चयो? लाकअप मां निकिरंदे ॾिठो वेंदो। जेकॾहिं हू विढ़िया न त विढ़ंदासीं। चूड़ियूं असां बि न पातियूं आहिनि। हा, बाक़ी असां अगराई न कंदासीं। बाबल साईं, अगराई त हू था कनि। हाजी शरीफ चवे थो त मां सरदार शाह ज़मान सां घटि न कंदुसि। बाबल साईं, अहिड़े माण्हूअ जी मां ज़बान कपे न छॾियां।
फली पिया ॻाड़ी हणनि। इन वक़्तु लाकब में अंदर वञी विढ़ून छा? ॿाहिरि निकिता त पोइ ॾिठो वेंदो, चवां थो न। पर बाबल साईं, हींअर त हू असांखे मच्छराइनि पिया न। ओ चिरिया हू थाणे में अंदर लाकब में बंदि। थाणे में अंदर वेंदे छा? लाकब भञी अंदर वढ़ंदे तूं उन्हनि सां? बाबल साईं, खणी मां उन्हनि सां पाण न विढ़ां, पर सूबेदार जाफ़र खे 5000 ॾींदुसि न त हू उन्हनि सां 2 पाणी वाह जा कंदो। ठीकु आहे, नथो मुड़ी न। मुंशी जीवण को 5000 वठ, वञी जाफ़र खे ॾे, ऐं जाफ़र खे चइजां त उन्हनि खे सुठो कुटको ॾियनि, त जीअं बंकुल वारनि खे ख़बर पए त सरदार शाह ज़मान लाकब जे अंदर बि कुटको ॾियारे सघे थो। ठीकु आहे बाबल साईं, जेको तव्हांजो हुकुम। शमीर खान, नई जिंदगी जी मुबारक हुजे। खैर मुबारक सूबेदार साहब। सूबेदार साहब, छा मां तव्हां खां इहो पुछी सघां थो त तव्हां बाबा साईं ऐं हाजी शरीफ़ खे छो गिरफ़्तार कयो? बहितर थिया तव्हां पंहिंजे वालिद साहब खां पाण पुछो आहे त असां हुनखे छो गिरफ़्तार कयो आहे, पर अवां मूंखां छो था पुछो? ख़ैर, मां तव्हांखे ॿुधायां। साजिद खान, तुंहिंजे वालिद ऐं हाजी शरीफ़ बहादुर खान खे माराइण जी कोशिश कई आहे। सूबेदार साहब, सच पुछो त हक़ीक़त हिन जी उबतड़ आहे। तव्हां सिर्फ़ मुजरिमनि जे चवण ते मुंहिंजे बाबा ऐं हाजी शरीफ़ खे गिरफ़्तार नथा करे सघो। साजिद खान, सच ऐं कूड़ जो फ़ैसिलो पाण ई अदालत कंदी। असां त रुगो बस ड्यूटी करे रहिया आहियूं। सूबेदार सुखिया, छा असां मामा बंगुल ऐं हाजी शरीफ़ सां मिली सघूं था? छो न, अवां मुलाक़ात करे सघो था। सूबेदार सुखिया, शायदि तव्हां इहो विसारो था त मुंहिंजो बाबा साईं बंगुल पंहिंजे राज जो चङो मुड़ुसु आहे। सिर्फ़ 2 टके जे माण्हुनि जे चवण ते लॻी तव्हां हुनखे गिरफ़्तार नथा करे सघो। सूबेदार साहब, बाबा साईं ऐं हाजी शरीफ़ खे तव्हां आज़ादु कयो, बाक़ी पैसा जेतिरा चओ मां तव्हांखे ॾियण जे लाइ तयारु आहियां। साजिद खान, बहितर अथई तव्हां पंहिंजे वालिद साहब सां मुलाक़ात कयो। मुंहिंजो नालो अथई सूबेदार सुखियो, ऐं मां आहियां ॾाढो। Yeah. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good, fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts, I pop off when I hear people say I cannot. I get off to the thought of proving everyone wrong, I won't stop to the top, so you better back off and get lost. I'ma stay. शुक्र अल्हम्दुलिल्लाह बहादुर साईं, अल्लाह ताला तव्हांखे नई ज़िंदगी ॾिनी आहे। हा जला, पर पंहिंजनि त मारण में घटि न आहे कॾहिं। छा सॻो माण्हू पंहिंजे अकेले भाणेज खे मिल्कियत लाइ माराए सघे थो? मां त हैरान ऐं परेशान आहियां जला। हिन दुनिया में मुंहिंजो मामे खां सवाइ, मामे जो मूंखां सवाइ केर बि कोन्हे, ऐं पोइ बि मुंहिंजो मामो मुंहिंजे रत जो प्यासो आहे। बस बहादुर खान, हाजी शरीफ़ पंहिंजे दिमाग़ सां कोन थो सोचे, हू बंगुल जी ॻाल्हियुनि में अची वियो आहे। इहो बंगुल सॼो ॾींहुं तो हाजी शरीफ़ जा कन भरे। जलाल, ख़बर अथई त तारीख़ कहिड़ी आहे? न रे सर। अॼु जे ॾींहं ते मुंहिंजी ऐं ससुई जी शादी जी तयारियूं थी रहियूं हुजनि, ऐं तूं हिन बंगले खे सजाए रही हुजे। मुंहिंजी ज़िंदगीअ जी वॾी मां वॾी आरज़ू पूरी थियणी हुई। हिन हाजी शरीफ़ जी हरकत जे करे मुंहिंजी ज़िंदगी जी वॾी मां वॾी ख़ुशी मलिया मेट थी वई। हा रे सर, हाजी शरीफ़ तव्हां सां वॾो ज़ुल्म कयो। काश
काश इहो हाजी शरीफ़ मूंसां न विढ़े पियो। हू कातिल आहे मुंहिंजे अरमाननि जो, हू कातिल आहे मुंहिंजी ख़ुशियुनि जो, हू कातिल आहे मुंहिंजे ख़्वाबनि जो। मां इन हाजी शरीफ़ खे कॾहिं बि बख़्श कोन कंदुसि जलाल। मां रुॻो हलण फिरण जो थियां। मां इन शरीफ़ खे उपट मारींदुसि, उपट। सर तव्हां आराम कयो, घणो न सोचो, तव्हां ठीकु थी वञो, पोइ ॾिसंदासीं हिन बंगुल ऐं हाजी शरीफ़ जो। ससी तू मानी ससी छा थियो आहे? छो थी रोईं? मां निभागी आहियां, निदोरी आहियां। सच चवंदी हुई चाची, चाची सच चवंदी हुई। ये दुनिया सही थी चवे। हाँ दी, माण्हू भी निभागा थींदा आहिनि। मां निभागी आहियां मां। ससी वरी छा थियो आहे? छो थी पाण खे किनो चवीं? अदी मीरा, अॼु मुंहिंजे वनवाह में वेहण जो ॾींहुं आहे ऐं 7 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी शादी थियणी हुई। पर मुंहिंजो निभाग बहादुर खे अहिड़ो लॻो जो मौत जे मुंहं में हलियो वियो। ईअं नाहे चरी, तूं त अलाए छा छा पई सोचींदी आहीं। जेकॾहिं इहो शरीफ़ बहादुर ते हमलो न करे हा त तूं वनवाह में वेही रही आ छा? न चरी, इहे त सभु मुक़दर जूं ॻाल्हियूं आहिनि। बसि ईअं थियणो हुयो, सो थी वियो। इन में बि का तुंहिंजी भलाई हूंदी। अदी, मूंखे पंहिंजे मुक़दर ते ॾाढो अफ़सोस आहे, छो जो मुंहिंजो मुक़दर ॾाढो ख़राब आहे। चरी, तूं सम्झी छो नथी? के पल अहिड़ा ईंदा आहिनि जो इंसान सोचींदो आहे त हिन ज़मीन ते उहो पैदा ई छो थियो, ऐं वरी के पल अहिड़ा ईंदा आहिनि जो इंसान सोचींदो आहे त हुनखे जीअरे ई जन्नत मिली वई आहे। चरी, इहा ई ज़िंदगी आहे, कॾहिं ॾुख त कॾहिं वरी सुख। अदी, मुंहिंजी त सॼी हयाती सूरन में गुज़री आहे। इन जे करे मां हाणे हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे, अटल फ़ैसिलो। कहिड़ो फ़ैसिलो? मां हक़ बख़्शराईंदसि बाबा खां पंहिंजो, ऐं मां कॾहिं बि शादी कोन कंदसि, कॾहिं बि न। मां हाणे बहादुर खे कॾहिं बि मौत जे मुंहं में न वञण ॾींदसि। मूंखे बहादुर जी ज़िंदगी अज़ीज़ आहे अदी। ससी, हे तूं छा थी सोची? चरी थी वई आहीं छा? हाँ अदी, मूंखे बहादुर सां प्यार थी वियो, ऐं जेकॾहिं बहादुर मुंहिंजी शादी थी त बहादुर मरी वेंदो। बहादुर खे मुंहिंजो निभाग लॻी वेंदो अदी। इन जे करे मां इहो फ़ैसिलो कयो आहे त मां कॾहिं बि शादी कोन कंदसि। न मुंहिंजी भेण, ईअं नाहे। इंसान कॾहिं बि निभागु नाहे थींदो। इंसान त अशरफुल मखलूक आहे। इहे लफ़्ज़ ऐं जुमला इन्हनि अमीरनि ठाहिया आहिनि असां ग़रीबनि खे कमज़ोर करण जे लाइ। मीरा, मूंखे त सम्झ में ई नथी अचे त आख़िर छा कजे। केॾी महिल दिलि चवंदी आहे बंदूक खणी इन सूबेदार सुखे सरदार शाह ज़मान खे असली वहाए कढां, सभिनी जी जान ई छुटी पवंदी। पर वरी दिमाग़ थो चए त इहो सही न आहे। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मां पंहिंजी दिलि जी ॿुधां या दिमाग़ जी। साजिद, सब खां पहिरियों असांखे मामा वारनि जी ज़मानत करणु घुरिजे, उहे ॿियनि कमनि खे ॾिसंदासीं। यार शेमीर, ने सूबेदार सुखी जो दिमाग़ सफ़ा ख़राब थी वियो आहे। एतिरी जुरत
जो असांजे वॾनि में वञी हथ विधा अथई। इन सूबेदार जो को बि ॾोह न आहे। इहा सॼी शरारत आहे। न चाचे शाह ज़मान जी आहे साजिद। तूं अञा ॿार आहे, तूं न सम्झंदे इन ॻाल्हियुनि खे। सूबेदार खे बि मथां फोन आई हूंदी ऐं हू मजबूर थी पियो हूंदो। हिन शाह ज़मान खे कुझु त ख़्यालु करणु घुरिजे। हा शरीफ़ ॼाणे त बहादुर असांजो हिन में छा? बाबा साईं खे विच में छो था ॻीलिन? बाबा साईं जो इन्हनि जे विच में कहिड़ो कसूर? मामा साईं जो को बि ॾोह कोन्हे। जेकॾहिं ॾोही आहे त बहादुर जो आहे। हिन विच में हिन शाह ज़मान जो कहिड़ो कमु जो वधे थो हिन प्रावनि जहिड़नि में टंगू अड़ाईंदो? शमीर मां बि इहो थो चवां त हिन शाह ज़मान जे विच में छा वञे? मुंहिंजो ख़्यालु आहे त सभ खां पहिरियों शहर वञी सुठो वकील कराइजे त जीअं मामा साईं जी ज़मानत करायूं। पोइ भलांद पिया थींदा। ठीकु आहे, हलियो। कमदार नबू इलाज अचा पियो साईं, अचा पियो। जी साईं। हिते छो बीठो आहे? अचा न साईं, हीअ ज़मीन जेका बि आहे सा मुर्शिद करामत जी हुई। ऐं ने कमदार हुस या तोखे ख़बर आहे न त मुर्शिद करामत में वञी बीठो आहियां। ये ज़मीन पीर करामत जी पहिरियां हुई, हाणे मुंहिंजी आहे। हाणे मां हिते तोखे न ॾिसां। ये ज़मीन हाणे मुराद संभाले। छो अचा न साईं? बस नबू कमदार, मूंखे तो जहिड़े निमक हराम जी ज़रूरत ई न आहे। हितां निकिरी वञ। जेकॾहिं ॿीहर हिते नज़र आए न, धिका ॾेई कढी छॾींदो साईं। मुर्शिद साईं, हितां ई नालो थे कढो। हुन शाह ज़मान चिमचा नथा कनी ने आऊं कॾहिं वञा? इहो त तूं पहिरियां सोची हा न। तुंहिंजा रवैया अहिड़ा आहिनि जो तोखे केर बि क़बूल कोन कंदो। तूं शरीफ़ ई मोकल ॾांहुं वञ, उहे तोखे फाकुर पाईंदा। मुर्शिद साईं, वेंदुसि, ज़रूरु वेंदुसि। ये बंगुल ऐं आई शरीफ़ ॾे हलियो हुयुसि न त पोइ रुॻो भंभोर खे पायूं ॾिसंदे पायूं। ऐं हिकु ॾींहुं तूं हुन बाह में पची सड़ी राख थी वेंदे। तुंहिंजी हींअर इज़त कहिड़ी रही? ऐसा न साईं, मूं जहिड़ो कमदार तव्हांखे ॻोल्हे न लभंदो। ॻोल्हण सां खोड़ मिलींदा। तूं एतिरो मोतबर न आहीं जेतिरो पाण खे सम्झी तूं। अरे हितां निकिरो हाणे, हिन जहिड़ो वरी कमदार न मिलंदो। तूं पाण खे सम्झी छा थो? हल था। अरे ग़रीब जा ॿार मरी न वञी मुफ़्त। अरे तोखे वरी सुरखाब जा कहिड़ा पर लॻल आहिनि जो तो जहिड़ा कमदार न मिलंदा। तोते त वॾो ॿार आया। हाणे इंसानो तो खाकोन तो कमदारी कचा। तू या तू जागिरी कर पीरा साना जी। कॾहिं त करामत चिमचो है, अॼु वरी हिन जो थी। अरे हलो हाणे हल, विझाए न मथे में धूड़। हल अच मुराद। तारीख कहिड़ी आहे जी? बाबा 13। वठ शाबाश। हल 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 हमारा कर ॿिया बि कम लॻे। सलाम बाबा। वालेकुम अस्सलाम। वेल जी अल्लाह खैर। ये ख़बर कीअं चढ़ पियो आहे? अल्लाह साईं अव्हां खे वॾी हयाती ॾे, अव्हां जी छांव में पिया जियूं। सुमर खान मोला ख़ुशि रखंदे। वॾड़ा आहियो, बुज़ुर्ग आहियो।
मुझे हक़ में भी दुआ घुरंदा कयो। बाबल साईं असांजो त वार वार अव्हांखे दुआऊं पियो थो करे। बाबल साईं सोचां पियो त दिलावर जी शादी कराए छॾियूं। सुमर ख़ान मूं ॿुधो आहे त दिलावर शादी करण खां इनकार करे छॾियो आहे। दिलावर कालू मछेरे जी धीउ सां शादी करण खां इनकार करे छॾियो। पर छा? बाबर साईं जेकॾहिं सुमर चुप छो थी वियो आहे? ॻाल्हि पूरी कर, घबराए न, ॻाल्हि पूरी कर। बाबर साईं सम्झ में नथो अचे त ॻाल्हि कयां या न, मुनासिब आहे अलाए न, मूंखे इहा ॻाल्हि करणु घुरिजे बि या न। छा ॻाल्हि आहे सुमर? बाबा घबराए न, कहिड़ी ॻाल्हि करणु थो चाहीं? बाबर साईं दिलावर पंहिंजी ज़बान सां त कोन आहे चयो, पर मूं महसूस कयो आहे त छा? बाबर साईं जेकॾहिं दिलावर खे मीरा जो संग मिली वञे त दिलावर इनकार कोन कंदो। हुन कालू मछेरे जी धीउ सां शादी करण खां इन करे इनकार कयो आहे त हू दिली दिल में मीरा सां प्यार करे थो। जेकॾहिं अव्हांखे मुनासिब नथो लॻे साईं त इन ॻाल्हि खे हिते ई ख़तम था कयूं। सुमर ख़ान तुंहिंजी ॻाल्हि पूरी थी वई या अञा कुझु ॻाल्हाईंदे? जी सरदार साईं। ठीकु आहे, तुंहिंजी ॻाल्हि मूं ॿुधी, तूं वञी सघे थो पर पंहिंजी नज़र करे पोइ। ठीकु आहे?